साईं सदाई करी मथे सिंध सुकार होला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। प्यारा शागिर्दो, 6वीं क्लास जी साइंस जी पहिरें बाब जी वीडियो खां पोइ अॼु 6वीं क्लास जे साइंस जी ॿिए बाब जी वीडियो हाज़िर आहे, जंहिंमें असांजो मौज़ू आहे इंसान जा हवास, ह्यूमन सेंसेस। इन्हनि हवासनि खे समझण खां पहिरियां अचो त हिननि सवालनि जा जवाब ॻोल्हियो। असां पंहिंजे आसपास शयुनि जा रंग कीअं सुञाणींदा आहियूं? असांखे कीअं ख़बर पवंदी आहे त टॉफी मिठी आहे ऐं मिर्च कोड़ी आहे? जॾहिं को माण्हू असांखे नालो वठी सॾु आहे त इहा ख़बर असांखे कीअं पवंदी आहे? असां थधो गरम कीअं महसूस कंदा आहियूं? असां अतर जी खुशबू ऐं गटर जी बदबू कीअं सुञाणींदा आहियूं? यकीनन तव्हांजा जवाब ही हूंदा। असां पंहिंजे आसपास शयुनि जा रंग पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी सुञाणींदा आहियूं। ज़ुबान सां चखण खां पोइ ख़बर पवंदी आहे त टॉफी मिठी आहे ऐं मिर्च कोड़ी आहे। जॾहिं को माण्हू असांखे नालो वठी सॾु कंदो आहे त उन जो आवाज़ कननि सां ॿुधंदा आहियूं। असांखे ख़बर पवंदी आहे त को असांखे सॾे थो। कंहिं शइ खे छुहण खां पोइ ख़बर पवंदी आहे त उहा शइ गरम आहे या थधी। असां अतर जी खुशबू ऐं गटर जी बदबू नक सां सुंघण खां पोइ सुञाणींदा आहियूं। इंसान जा हवास, ह्यूमन सेंसेस। असांखे केतिरा बुनियादी हवास हूंदा आहिनि? हाउ मेनी बेसिक सेंसेस डू वी हैव? असांखे बुनियादी तौर 5 हवास हूंदा आहिनि। वी हैव 5 बेसिक सेंसेस। सेंस ऑफ साइट, ॾिसण जो हवास। सेंस ऑफ हियरिंग, ॿुधण जो हवास। सेंस ऑफ टच, छुहण जो हवास। सेंस ऑफ टेस्ट, चखण जो हवास। ऐं सेंस ऑफ स्मेल, सूंघण जो हवास। सेंस ऑर्गन्स, हवासन वारा उज़वा। इंसान के 5 अहम हिस्सी उज़वा या हवास हूंदा आहिनि। ईयर यानी कन, अखे यानी आई, टंग यानी जुबान, स्किन यानी चमड़ी, नक यानी नोज। अख ॾिसण जो हिस्सी उज़वो या हवास आहे। उनमें अहिड़ा ख़ाबरू यानी रिसेप्टर्स मौजूद हूंदा आहिनि जेकी माहौल मां रोशनी जहिड़े तहरुक यानी लाइट स्टिमुलस के महसूस करे वठंदा आहिनि। असांखे मालूम आहे त असां कंहिं शइ खे तॾहिं ॾिसी सघंदा आहियूं जॾहिं रोशनी उन तां मोट खाई असांजी अख में पहुचंदी आहे ऐं अख में उन शइ जो अक्स ठही पवंदो आहे। मेजर पार्ट्स ऑफ द ह्यूमन आई, इंसानी अख जा अहम हिस्सा। लेंस यानी बिलोर, रेटिना यानी पर्दो, प्यूपिल यानी तारो, आयरिस माणकी या पुतली, ॾिसण वारी तंत ऑप्टिक नर्व, कोर्निया। ही अख जो ज़ाहिरी उभरियल हिस्सो हूंदो आहे। उन जो मुख्य कम इहो आहे त उहो अख ॾांहुं रोशनी खे मोड़े अख जे अंदरे हिस्से या बनावट ॾांहुं मोकिलींदो आहे, जंहिंखे बिलोर बि चइबो आहे। आयरिस एंड प्यूपिल। अख जे रंगीन हिस्से के माणकी
यानी आयरिस चइबो आहे। मानकी जे विच में हिकु सुराख हूंदो आहे जंहिंमां रोशनी गुज़री अख में दाख़िल थींदी आहे। हिन खे मरकज़ी सुराख यानी प्यूपिल चइबो आहे। बिलोर यानी लेंस। मानकी जे पुठियां हिकु बिलोर रखियल हूंदो आहे। उहो बिल्कुलु आम कैमरा जे लेंस वांगुरु ई हूंदो आहे। उहो रोशनी खे मोड़े हिकु नुक़्ते ते आणींदो आहे। हिन अमल खे मरकूज़ या शुआई नुक़्तो फोकसिंग चइबो आहे, जंहिंमें बिलोर अख में दाख़िल थींदड़ सभिनी किरणनि खे हिकु ई नुक़्ते ते पहुचाईंदो आहे। परदो रेटिना। हिन खे अख जो परदो या स्क्रीन बि चइबो आहे। रोशनी जा सभई किरण जेके अख में दाख़िल थींदा आहिनि से बिलोर जी मदद सां ई हिन परदे ते पहुचंदा आहिनि। तंती परदे ते ॿिनि क़िस्मनि जा रोशनी जा हसास ख़ाबरू हूंदा आहिनि। हिननि हसास ख़ाबरुनि खे रोशनी वठंदड़ ख़ाबरू यानी फोटो रिसेप्टर्स बि चइबो आहे। हिननि ख़ाबरुनि मां जेकी सुयनि जहिड़ा रॉड शेप्ड ख़ाबरू हूंदा आहिनि से तमामु हसास हूंदा आहिनि, जेकी तमामु घटि रोशनी खे बि महसूस करे वठंदा आहिनि। नज़र वारी तंत ऑप्टिक नर्व। ही तंत कंहिं शइ जे ॾिसण वारी मालूमात खे तंती परदे खां खणी दिमाग़ जे उन हिसे ते पहुचाईंदी आहे जिथे दिमाग़ इन ई मालूमात खे समझी उन जी सही वज़ाहत ऐं शिकिल ठाहींदो आहे। ही मालूमात नज़र वारी तंत यानी बरक़ी इशारनि जे रस्ते पहुचाईंदी आहे। नज़र वारी तंत असल में हज़ारें हसास तंती घरणनि यानी न्यूरॉन्स जी ठहियल हूंदी आहे। हाउ डज़ द आई फंक्शन। अख पंहिंजो कमु कीअं करे थी। जॾहिं रोशनी तंती परदे ते सुयनि जहिड़नि मख़रूती हसास ख़ाबरनि ते पहुचे थी त उहा बरक़ी इशारनि यानी इलेक्ट्रिकल सिग्नल्स में बदिलजी वञे थी। पोइ ही इशारा नज़र वारी तंत यानी ऑप्टिकल नर्व जे ज़रिए दिमाग़ ताईं पहुचनि था। दिमाग़ उन्हनि इशारनि खे बदिलाए अक्स जी सूरत में आणे थो, जंहिंखे असां ॾिसी अक्स पैदा करण वारी शइ खे सुञाणे सघंदा आहियूं। कन। इहा तव्हांखे ख़बर आहे त कन ॿुधण जो हवास आहे। उन में आवाज़ वारे तहरुक यानी साउंड स्टिमुलस जा ख़ाबरू रिसेप्टर्स मौजूदु हूंदा आहिनि। कन जा अहम हिसा पार्ट्स ऑफ द ईयर। आउटर ईयर ॿाहिरियों कन, मिडल ईयर विचों कन, इनर ईयर अंदरियों कन। ही कन जो मॉडल आहे। ही ॿाहिरियों कन आहे यानी आउटर ईयर। ही मिडल ईयर यानी विचों कन। ही अंदरियों कन यानी इनर ईयर। आउटर ईयर कन जो ॿाहिरियों हिसो जेको असां ॾिसूं बि था उहो आवाज़ जे लहरुनि खे गॾु कंदो आहे। कन जे हिन हिसे खे ॿाहिरियां कन यानी पिना पिणु चइबो आहे। ॿाहिरे कन में हिकु डिघी ऐं वेकरी नाली ईयर केनाल ठहियल हूंदी आहे। हीउ डिघो सोराख़ आवाज़ खे ॿाहिरे कन खां विचे कन ताईं पहुचाईंदो आहे। हीउ कन जो ॿाहिरियों हिसो जंहिंखे पिना चइबो आहे, जेको असांखे ॾिसण में ईंदो आहे। मिडल ईयर विचो कन। कन जे हिन हिसे में कन वारी दोलड़ी यानी ईयर डर्म ऐं 3 नंढड़ा हॾा हूंदा आहिनि। हिननि सभिनी शयुनि जो कमु आवाज़ जे लहरनि खे मैकानिकी लर्ज़िश में बदिलाइणु हूंदो आहे। जॾहिं आवाज़ जूं लहरूं कन वारी दोलड़ी ते पहुचंदियूं आहिनि त उन में लर्ज़िश यानी वाइब्रेशन पैदा थींदी आहे। दोलड़ी वारी लर्ज़िश वरी उते मौजूदु 3 नंढड़नि हॾनि मेलियस इनकस स्टेप्स में लर्ज़िश पैदा कंदी आहे। मेलियस इनकस स्टेप्स। इनर ईयर अंदरियों कन। अंदरे कन में हिकु ख़ासि क़िस्म जी बनावट हूंदी आहे जंहिंखे कोकलिया चइबो आहे। हिन में तमामु बारीक वारनि जहिड़ियूं बनावटूं मौजूदु हूंदियूं आहिनि। कोकलिया वारी नस कोकलिया नर्व आवाज़ वारी मालूमात खे कोकलिया मां खणी सिधो दिमाग़ ताईं पहुचाईंदी आहे।
How does the ear function to process stimuli? कन तहरुक खे बदलाण में कीअं थो कम करे? बारीक हॾड़नि में पैदा थियल लर्ज़िश कोकलिया में मौजूद माया पाणियाठ फ्लूइड में चुरपुर पैदा करे थी, जंहिं करे कोकलिया ते मौजूद वारनि जड़ियुनि बनावतनि में भी लर्ज़िश पैदा थी पवे थी। ही लर्ज़िश बरकी इशारा यानी इलेक्ट्रिकल सिग्नल्स पैदा करे थी, जेकी कोकलिया वारे तंतुनि ॾांहुं मोकिलिया वञनि था, जेकी उन्हनि इशारनि खे मग़ज़ ॾांहुं पहुचाए थी। प्यारा शागिर्दो, हे जेको कोकलिया जो लफ़्ज़ आहे 6वीं क्लास जे किताब में तव्हां ॾिसंदो त हुते कोचलिया लिखियलु आहे, पर असल में ही कोकलिया आहे। ही किताब वारनि जी ग़लती आहे, तंहिं करे तव्हां कोचलिया खे कोकलिया करे पढ़जो। छा तव्हांखे ख़बर आहे त अंदरे कन में 2-3 अधगोल शिकिल वारा डिघा सुराख नालियूं यानी सेमी सर्कुलर किनाल मौजूद हूंदा आहिनि, जेके असांजे बदन खे तवाज़ुन में रखण लाइ मदद कनि था। हिननि अधगोल डिघनि सुराखनि या नालियुनि खां सवाइ तव्हां जॾहिं हेठि निवड़ी पंहिंजी किरियल शइ खणंदा त हिकदमि किरी पवंदा। ही कन जो मॉडल आहे। हिन में आउटर ईयर ॿाहिरियों कन, ही विचों कन मिडल ईयर, इनर ईयर अंदरियों कन, ईयर डर्म यानी दोलड़ी, कोकलिया, ही पिना यानी ॿाहिरियों कन जो उहो हिसो जेको ॾिसण में ईंदो आहे। ही 3 नंढड़ियूं हॾड़ियूं। नोज़ नक सुघण वारो हवास आहे। जेका बि बू यानी स्मेल हूंदी आहे सा दरअसल हवा में मौजूद कीमियाई शयूं हूंदियूं आहिनि। नक में भी के खाबरू यानी रिसेप्टर्स हूंदा आहिनि, जेकी हवा में बुखारनि यानी वेपर्स जी सूरत में मौजूद कीमियाई शयुनि खे महसूस करे वठंदा आहिनि। पार्ट्स ऑफ द नोज़ नक जा हिस्सा। नक जे अंदरि हिकु खाल थींदो आहे, जंहिंखे नक जो अंदरियों खांचो यानी नेज़ल कैविटी चइबो आहे। हिन खांचे जे मथे पासे ख़ासि क़िस्म जा खाबरू यानी स्पेशल रिसेप्टर्स हूंदा आहिनि, जेकी बू वारनि मालिक्यूलनि खे महसूस करे वठंदा आहिनि। ही बू वारा मालिक्यूल हवा जे ज़रिए उन्हनि खाबरनि ताईं पहुचनि था। नक में बू महसूस कंदड़ सवें खाबरू मौजूद रहनि था, जिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जे केतिरनि ई क़िस्मनि जी बू मालूम करण जी सलाहियत हूंदी आहे। How does the nose function to process stimuli? नक बू वारे तहरुक खे कीअं थो महसूस करे? जॾहिं नक जे अंदरि बू वारा खाबरू तहरुक में ईंदा आहिनि त बरकी इशारा बू वारी तंत अल्फैक्टरी नर्व जे ज़रिए बू वारे गोले या बल्ब अल्फैक्टरी बल्ब ताईं पहुचनि था। बू वारो बल्ब दरअसल दिमाग़ जो हिकु हिस्सो आहे, जेको बू वारू खाबरनि खां बरकी इशारा वसूल कंदो रहंदो आहे। अल्फैक्टरी बल्ब, नेज़ल कैविटी, अल्फैक्टरी न्यूरॉन्स, ही नक जो मॉडल आहे। टंग ज़ुबान। ज़ुबान शयुनि जे ज़ाइक़े महसूस करण जो उज़वो आहे। हिन में भी खाबरू यानी रिसेप्टर्स मौजूद हूंदा आहिनि, जेकी खाधे जे शयुनि में मौजूद कीमियाई शयुनि खे महसूस करे वठंदा आहिनि। के ज़ाइक़े महसूस करण वारा खाबरू वात जे अंदरि मथे पासे भी मौजूद हूंदा आहिनि। ज़ुबान वारा खाबरू बुनियादी 4 क़िस्मनि जा ज़ाइक़ा महसूस करे सघंदा आहिनि: लूणियाठो, मिठो, खट्टो ऐं कोड़ो। स्ट्रक्चर ऑफ टंग, ज़ुबान जी बनावट। ज़ुबान मुश्कन यानी मसल्स जो ठहियल हिकु उज़वो आहे। ज़ुबान जो खरो मथाछरो उन ते दाणेदार बनावट जे करे हूंदो आहे। हिननि दाणनि जे विच में ज़ाइक़ो महसूस कंदड़ ॻोढ़ियूं यानी टेस्ट बड्स हूंदियूं आहिनि, जिन में केतिराई ज़ाइक़े वारा खाबरू यानी टेस्ट रिसेप्टर्स मौजूद हूंदा आहिनि। हर एक ज़ाइक़े वारे खाबरू घरनि में वारनि जहिड़ियूं सन्हड़ियूं बनावटूं मौजूद थियनि थियूं। ही वारनि जहिड़ी बनावट महसूस कंदड़ तंत यानी सेंसरी नर्व सां गॾियल हूंदियूं आहिनि, जेका सिधी दिमाग़ ॾांहुं वेंदी आहे।
हाउ डज़ द टंग फंक्शन टू प्रोसेस स्टिमुली? ज़ुबान कंहिं ज़ाइके वारे तहरुक ते कीअं थी अमल करे? जॾहिं खाधे वारियूं कीमियाई शयूं ज़ाइके वारनि ॻोढ़ियुनि यानी टेस्ट बड्स में मौजूदु खाबरू घरड़नि यानी सेल्स ताईं पहुचनि थियूं त बरकी इशारा महसूस कंदड़ तंत ज़रिए दिमाग़ ताईं पहुची वञनि था। यानी बरकी इशारा महसूस कंदड़ तंत ज़रिए दिमाग़ ताईं पहुची वञनि था। ये ज़ुबान जो मॉडल आहे। ही हिस्सो जेको आहे सो कोड़ी ज़ाइके खे महसूस करे थो। ही खट्टे ज़ाइके खे महसूस करे थो। ही लूणियाठे खे ऐं ही मिठे खे महसूस करे थो। डू यू नो, छा तव्हां ॼाणो था ॿिली नुमा मच्छी कैटफिश जे समूरे बदन ते ज़ाइके वारा खाबरू मौजूदु हूंदा आहिनि जेकी खेसि शिकार करण में मदद कंदा आहिनि। ही ॿिली नुमा मच्छी कैटफिश आहे जंहिंजे सॼे बदन ते ज़ाइके वारा खाबरू मौजूदु हूंदा आहिनि। स्किन, चमड़ी में वरी अहिड़ा खाबरू हूंदा आहिनि जेकी छुहण, गर्मीपद, सूर ऐं दबाव खे महसूस करे वठंदा आहिनि। तंहिं करे चमड़ी छुहण या तालुक यानी टच और कॉन्टेक्ट दबाव, सूर, गर्मी ऐं सर्दी महसूस करे सघंदी आहे। स्ट्रक्चर ऑफ स्किन, चमड़ी जी बनावट। चमड़ी जो बिल्कुलु ॿाहिरियों तह तमामु सन्हड़ो हूंदो आहे। हिन खे एपिडर्मिस चइबो आहे यानी चमड़े जो पोश। एपिडर्मिस जे हेठियां वारे वरी ॿियो तह हूंदो आहे जंहिंखे डर्मिस चइबो आहे। डर्मिस में केतिरी बनावटूं मौजूदु हूंदियूं आहिनि जेकी ख़ासि तारकुनि यानी स्पेसिफिक स्टिमुली खे महसूस करे वठंदियूं आहिनि। डर्मिस जे अंदरां हसास खाबरू सेंस रिसेप्टर्स हूंदा आहिनि जेकी दर्द या सूर, गर्मी, सर्दी, छुहण ऐं रोशनी खे महसूस करे सघंदा आहिनि। ही चमड़ी जो मॉडल आहे। चमड़ी जे अंदरि प्यारा शागिर्दो, चमड़ी जे अंदरि बि अहिड़ा उज़वा हूंदा आहिनि जेकी मुख़्तलिफ़ शयुनि खे महसूस कंदा आहिनि। ही चमड़ी जा टे तह आहिनि। सभ खां मथियों तह जेको आहे उनखे एपिडर्मिस चइबो आहे, विचे तह खे डर्मिस ऐं हुन खां सफ़ा अंदरे यानी हेठे तह खे हेपोडर्मिस चइबो आहे। डर्मिस जे अंदरि गर्मी ऐं सर्दी महसूस करण वारा आर्गन हूंदा आहिनि, उज़वा हूंदा आहिनि। ही गर्मी ऐं सर्दी महसूस कनि था। ही छुहण जो कमु कनि था। दर्द महसूस या सूर महसूस कंदड़। ही दबाव महसूस कंदड़ उज़वा आहिनि। ही डर्मिस जे अंदरि हूंदा आहिनि। हाउ डज़ द स्किन फंक्शन टू प्रोसेस स्टिमुली? चमड़ी तहरुक कीअं थी महसूस करे? चमड़ी वारा खाबरू सेल हसास तंती घरड़नि यानी सेंसरी न्यूरॉन्स जे ज़रिए दिमाग़ सां मिलियल हूंदा आहिनि। जॾहिं को खाबरू मुतहरिक थींदो आहे यानी तहरुक में ईंदो आहे त बरकी इशारा न्यूरॉन्स जे वसीले दिमाग़ ताईं पहुचंदा आहिनि।